अस्सलामुअलैकुम। वेलकम टू द सेपिन सिंधी अकेडमी। सेपिन सिंधी अकेडमी ते भली कार। अॼोको असांजो टॉपिक आहे इस्तिलाह। हिन वीडियो में असां इस्तिलाह जे बारे में पढ़ंदासीं त इस्तिलाह छा आहे, उन जी माना छा आहे, पहाके ऐं इस्तिलाह में आसान तरीक़े सां फ़र्क़ु कीअं लहिजे, सॼी वज़ाहत पढ़ंदासीं। इस्तिलाह जेको आहे लफ़्ज़ असुल में अरबी लफ़्ज़ जे सुलह या सलह मां वरितलु आहे, जंहिंजी माना आहे ठाह करणु या कंहिं ॻाल्हि ते मुतफ़िक़ थी वञणु या सहमत थी वञणु, या सुलह माना मेल मिलाप या ठाह। हाणे मतिलबु थींदो त इस्तिलाह कंहिं लफ़्ज़ ते माण्हू मुतफ़िक़ थी वञनि त बाबा हाणे हिन लफ़्ज़ जो या हिन जुमिले जो ही ख़ासि मतिलबु वरितो वेंदो पियो। याने कंहिं जुमिले जे बारे में या कंहिं लफ़्ज़ जे बारे में माण्हू मुतफ़िक़ थी वञनि त हाणे इन जुमिले जो ही आम मतिलबु न पर को ख़ासि या मख़सूस मतिलबु वरितो वेंदो। मिसाल ॿूटो ॿारणु। हाणे इन जो आम मतिलबु छा आहे त ॿूटो ॿारणु याने कंहिं ॿूटे खे बाहि ॾियणु। आम तौर ते त माना इहा थिए थी न, पर इस्तिलाह में हाणे इन जी माना कुझु ॿी थी वई। ॿूटो ॿारणु इन जो मतिलबु आहे कुझु करे ॾेखारणु। याने इस्तिलाह में हाणे माण्हू इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त ॿूटे ॿारण जी माना कुझु करे ॾेखारणु थींदी, न की ॿूटे खे बाहि ॾियणु। आम तौर ते माण्हू इस्तिलाह ऐं पहाके में मुंझी पवंदा आहिनि त इस्तिलाह ऐं पहाके खे कीअं जुदा कयूं या उन्हनि में फ़र्क़ु कीअं कयूं। हाणे उन जो हिकिड़ो सवलो तरीक़ो अव्हांखे सम्झाए रहियो आहियां। ॿिन्हिनि खे ज़माननि में मटाए ॾिसो। जेको ज़मान में मटिजी वञे त उहो इस्तिलाह हूंदो, जेको न मटिजे त उहो पहाको हूंदो। याने पहाको ज़मान में तब्दील न थींदो आहे। मिसाल अखि लॻणु। हाणे इन खे मुख़्तलिफ़ ज़माननि में बदिलाए ॾिसूं। हाणे ही ॾिसो हर ज़मान में तब्दील थी वियो। माज़ीअ में मिसाल अखि लॻी, हाल में मिसाल अखि लॻे थी ऐं मुस्तक़बिल में मिसाल अखि लॻंदी। याने टिनी ज़माननि में बदिलजी सघे थो। जहिड़ी करणी तहिड़ी भरणी ही पहाको आहे ऐं ही कंहिं बि ज़मान में तब्दील कोन थींदो। नाए क्लास जे सिंधी जे मुकमल निसाब जा वीडियोज़ हिन चैनल ते अपलोड कया वेंदा। सब्सक्राइब करणु न विसारींदा।